सिंध हाई कोर्ट में अदाकारा वीना मलिक ऐं असद खटक विच में ॿारनि जी हवालगी वारी दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालती हुकुम ते असद खटक खे 2 कलाकनि ताईं ॿारनि सां मुलाक़ात कराई वई। ॿुधणी दौरान जस्टिस सलाउद्दीन पंवर रिमार्क्स ॾींदे चयो त ॿारनि जे मामले में वालिदैन बहितरीन जज हूंदा आहिनि। मामला अदालत खां ॿाहिरि हल करण जी कोशिश करियो। असद खटक जे वकील ॿुधायो त डपु आहे त वीना मलिक ॿारनि खे परदेह वठी वेंदी। जस्टिस सलाउद्दीन पंवर चयो त जेकॾहिं घुमाइण वेंदी त वापसि बि ईंदी। ॿारनि सां मुलाक़ात पीउ जो हक़ आहे। वीना मलिक अदालत खे वालिद जे ॿारनि सां मुलाक़ात जी ख़ातिरी कराई। ॿुधणी 9 डिसेंबर ताईं मुलतवी। वीना मलिक मीडिया सां मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कंदे चयो त ग़लतियूं सभिनी खां थींदियूं आहिनि। एक आखिरी सवाल आ गया था पुराना तो जिंदगी में कोई गलत फैसला किया आपने? जी, कौन है जो ज़िंदगी में गलत फैसले नहीं करता? किस फैसले पे पछताओ आप?